बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अवाम जे आवाज़ सां गॾु मां अवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान में ऐं पाकिस्तान जे ॿ वॾियुनि जमायतुनि में हिकिड़ी लफ़्ज़ी गोलाबारी हली रही आहे। 3 ॾींहं पहिरियां फैसलाबाद में मरियम नवाज़ हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजो पाणी असांजी मर्ज़ी, असांजा पैसा असांजी मर्ज़ी, ऐं केनालनि जे ख़िलाफ़ु हिकु तकरारी बयानु ॾिनई। ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन प्रोग्राम इनकम सपोर्ट बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको प्रोग्राम आहे उन ते कड़ी तनक़ीद कई, जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध जे अवाम जेको आहे सो इन जी मज़म्मत कई आहे। तोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका उहिदेदारान आहिनि, मेंबर आहिनि, उन्हनि इहो चयो आहे त जेसि ताईं मरियम नवाज़ इहो पंहिंजो बयानु वापसि न वठंदी ऐं माफ़ी न वठंदी तेसि ताईं असां कंहिं बि कानून साज़ीअ में हिसो न वठंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो क़ौमी असेंबली जो बाइकाट कयो वियो आहे ऐं उन खां पोइ सेनेट जो बि जेको आहे सो वॉकआउट कयो वियो आहे। उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका उहिदेदारान आहिनि, अॻुवान आहिनि, कमर ज़मान कायरा, उन खां पोइ जेको आहे ज़मीर घुमरू ऐं नवीद कमर, उन्हनि इहो चयो आहे जेकॾहिं सूबा जेका आहिनि ऐं ॿिया सूबा आहिनि, जेकॾहिं मरियम नवाज़ इहे अहिड़ा बयान ॾिए थी त ॿिया सूबा अहिड़ा बयान बि ॾेई था सघनि त असांजो पेट्रोल असांजी मर्ज़ी। उन खां पोइ आज़म नज़ीर तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी खां मरियम नवाज़ जे बयान ते माफ़ी वरिती आहे, पर मरियम नवाज़ हिन वक़्त ताईं इन मामले ते जेको आहे सो माफ़ी न वरिती आहे ऐं उन डोक टोक चई छॾियो आहे त मां माफ़ी कोन वठंदुसि। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॾींहुं पहिरियां तव्हां ॾिठो त ॻाल्हियूं थियूं, वफ़द वेठा, वफ़द वेहण खां पोइ इहो तइ थियो त लफ़्ज़ी सीज़ फायर थींदो, पर अॼु मरियम नवाज़ हिकिड़ी पंजाब में हिकु यूनिवर्सिटी में तक़रीब ख़िताब कंदे चयो त मां माफ़ी न वठंदुसि ऐं इन ई ॻाल्हि ते हू क़ाइमु रही ऐं वरी हिकिड़ी कड़ी तनक़ीद कई केनालनि वारे मामले ते ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ते। उन सां गॾोगॾु जेको आहे सिंध जे अवाम सोशल मीडिया ते इन तनक़ीद जी मज़म्मत कंदे चयो त मरियम नवाज़ अहिड़े बयान जी सॼी सिंध में मतिलबु मज़म्मत कई वई। सिंध जे माण्हुनि उहो पैगाम ॾिनो त मरियम नवाज़ चए थी त उन जो पैसो उन जी मर्ज़ी, त पोइ सिंध जे माण्हुनि बि इहो चयो त असांजा वसीला असांजी मर्ज़ी, असांजो समुंड असांजी मर्ज़ी, असांजा बंदरगाह असांजी मर्ज़ी, ऐं असांजो जेको आहे सो तेल असांजी मर्ज़ी, असांजो कोयलो असांजी मर्ज़ी। त अवाम जेको आहे सो सख़्तु कावड़ में आहे सिंध जो। इन सॼे मामले ते नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि कानून जो माहिर आहे साईं केबी लगारी साहब, जंहिं बबरलो धरने में बि उनजी हिकु वॾी जदोजहद आहे ऐं उहो अॻूणो सदर बि आहे बार जो। उन सां गॾु असां सां कॉल ते हूंदा SUP जे चेयरमैन सैयद ज़ैन शाह साहब ऐं आजिज़ धामरा साहब जेको हैदराबाद डिवीज़न जो सदर आहे, सेनेटरी बि आहे, ऐं उन खां पोइ नून लीग अॻुवान आहे सोरठ ठेबो। उन्हनि सभिनी सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन मामले ते तफ़सीली जेको आहे सो असां उन्हनि खां पुछंदासीं। सभ खां पहिरियां असां हलूं था केबी लगारी साहब जे पासे। केबी लगारी साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ सॼी सिचुएशन खां तव्हां जेको आहे सो तव्हांखे इल्मु आहे, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हां एतिरी वॾी जदोजहद कई बबरलो ते, हेतिरा 12 खां मथे ॾींहं तव्हां उते रहियो ऐं अवाम जी ताक़त सां ऐं अवाम जे जेको आहे सो जज़्बे सां तव्हां हे जेको आहे सो केलाना लाइ फ़ैसिलो वापसि वरितो। उन खां पोइ हाणे वरी ॿीहर हिकिड़ो अहिड़ो घोड़ो जेको अवां पंहिंजी जदोजहद सां मारियो, उनखे ज़िंदा करण जी कोशिशि कई पई वञे, इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो, असां त सिंपली पहिरीं त सभु खां पहिरीं आऊं चवां थो त तव्हांजे चैनल जी महिरबानी त महिराण हिन शइ खे पहिरीं बि सभ खां अवल हिननि तव्हांजे चैनलुनि खे कयो। अॼु बि तव्हां ज़ाहिर आहे सीरियस हिकिड़ो इशू आहे, उन ते तव्हां असांजो हिकिड़ो जेको बि मौक़ुफ़ आहे उहो माण्हुनि जे साम्हूं आहे। ॻाल्हि हीअ आहे त असां सभ खां पहिरीं त मरियम खे सम्झणु घुरिजे त बाबा तव्हां कंहिं अहिड़ी रियासत में नथा रहो जेका सोल पंजाबिस्तान आहे। तव्हां जंहिं मुल्क में रहो था उहा फेडरेशन आहे ऐं फेडरेशन जा पंहिंजा लवाज़मात हूंदा आहिनि, फेडरेशन जो पंहिंजो हिकिड़ो कानून हूंदो आहे, उनजो पंहिंजी हिकिड़ी जुरिस्प्रूडेंस आहे, उनजी पंहिंजी हिकिड़ी बेहक आहे। उहा फेडरेशन पंहिंजे ॾिसो न कॉन्सेप्ट्स आहिनि, फेडरेशन, कन्फेडरेशन, उन खां पोइ जेको आहे सो जेके बि शयूं आहिनि। त हाणे हुननि जो हिकिड़ो बयानु अहिड़ो क़िस्म जो बयानु जेको अनएक्सपेक्टेड बयानु आहे, असीं सम्झूं था त तमामु माना हिकिड़ो ख़ुदि मुल्क दुश्मनी आहे। हीअ त गद्दारी जे ज़ुमरे में थो अचे, मुल्क सां गद्दारी जे ज़ुमरे में थो अचे। तव्हां जॾहिं हिकिड़े पासे
सभु धुरियूं इहो चवंदियूं हुजनि त नफ़रत जी सियासत न करियो, नफ़रत ख़तमु करियो ऐं सूबा हिक ॿिए सां गॾु वन चेन में हलनि ऐं हिकिड़ी ज़ंजीर थी हलनि ऐं उते तव्हां जेको आहे सो ईअं नारे यगाना हणी ऐं बीह रहो। तव्हां चओ त असां कंहिं ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु न आहियूं। दरिया तव्हांजो आहे छा? तव्हां खां थो वहे छा? सिंधु दरिया त चाइना में पियो अचे, उनजी हिकिड़ी रवायतूं आहिनि, उनजो हिकिड़ो कल्चर आहे, उहो हिकिड़ो उन दुनिया खे सिविलाइज़ेशन ॾिनी। तव्हां छा करे सघंदो? ऐं तव्हां ॾिठो बबर लॉय में जॾहिं 7 करोड़ माण्हुनि जा रिप्रेज़ेंटेटिव अची वेही रहिया पहिरियों दफ़ो दुनिया में, ऐं सम्झां थो दुनिया जी तारीख़ में अदम तशदुद ज़रिए जेकॾहिं सिंधी माण्हुनि हिकिड़ी तहरीक जेकॾहिं उनखे प्रैक्टिकल शेप ॾिनो ऐं उन प्रैक्टिकल शेप में तव्हां ॾिसो था त उहे शयूं रिटर्न थियूं ऐं रिटर्न थियण ऐं सम्झां थो ख़ुदि स्टेट जे हक़ में हूंदो आहे। स्टेट जी का अना हूंदी आहे छा? स्टेट का अना कंदी आहे छा? जेके बि रियासतूं हूंदियूं आहिनि, रियासतूं पंहिंजे माण्हुनि जो आवाज़ु हूंदियूं आहिनि, पंहिंजे माण्हुनि जी आवाज़ ॿुधी पोइते वठंदियूं आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि जी आवाज़ ॿुधी अॻिते वेंदियूं आहिनि। उन खां सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो वञा, असां पीपल्स पार्टी खे भाङे भाईवार सम्झूं था इन सॼे ॾोह में। इहो न आहे अॼु पीपल्स पार्टी पंहिंजी चीच वढराए ऐं शहीदनि में नालो लिखाए छॾे त मरियम नवाज़ जे बयान ते ॾिसो त असीं केॾा इनकलाबी थी पिया आहियूं। कैनालनि ते तव्हां सहियूं पे करे ॾिनियूं, तव्हां पे दरिया लिखी पे ॾिना। हीअ त वकीलनि जी हिकिड़ी आला क़िस्म जी जदोजहद, सिंध जा माण्हू, सिंध जा सियासतदान, सिंध सां प्यारु करण वारा माण्हू, पाकिस्तान सां प्यारु करण वारा माण्हू, उहे यगाना थी 12 ॾींहं 14 ॾींहं वेही रहिया ऐं पोइ तव्हां ॾिसो उहे शयूं रिवर्स थियूं। ऐं असां सम्झूं था उन में ख़ुदि उन्हनि धुरियनि बि ज़ाहिरा हिन मुल्क में पाण जेको ॾिसूं पिया सॼो आवाज़, उन्हनि खे बि इन शयुनि जो सख़्तु नोटिस वठणु घुरिजे। ऐं ॿियो ही 47 फार्म जी हुकूमत जंहिंजी का लीगल माना जेकॾहिं बेहक ॾिसिजे त उहे ख़ुदि 47 फार्म ते बीठा आहिनि। बिल्कुलु सही। के बि साहब मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां बबर लोध ते एतिरी वॾी जदोजहद कई ऐं हीउ जेको आहे सो मनसूबो जेको सिंध दुश्मन मनसूबो हिनखे तव्हां जेको आहे सो रोकरायो ऐं हिनजो वापसि जेको आहे सो हिननि वरिता ऐं लेटर बि जारी कया। उन खां पोइ तव्हां कीअं था सम्झो त मां इन ई ॻाल्हि खे तव्हां खां मां पुछंदुमि। हिन महिल असां सां SUP जो चेयरमैन असां सां लाइन ते आहे सैयद ज़ैन शाह साहब। सैयद ज़ैन शाह साहब मूंखे इहो ॿुधाइजो त मरियम नवाज़ हिकु सिंध दुश्मन ऐं केनाल जो मामले ते वरी हिकु बयानु ॾिनो आहे, तकरारी बयानु ॾिनो आहे। उन ते उन चयो आहे असांजो पाणी असांजी मर्ज़ी, असांजा पैसा असांजी मर्ज़ी। तव्हां छा चवंदो? सर इहो असां पंहिंजे ते अॻे कयो आहे ऐं असां हिनखे कंडेम बि करियूं था। या अरोगंस ऐं ताक़त जो नशो, ॿियो पोइ पुठ ते जेको आहे सो गॾु कंपनी सरकार जो हैड, उन करे उहो गुरूर थो ॻाल्हाए। पर इहा हिकु CM जे पोस्ट ते आहे। असांजो सिर्फ़ु इहो आहे हिनखे मौक़ो फ़राहम कयो आहे असांजे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, जंहिं आउट ऑफ वे अप्रूवल ॾिनी कैनालनि जी 8 जुलाई 2024 ते। सिंध जे माण्हुनि उन ते रिएक्ट कयो, हर तबिके गौर कयो। पोइ 28 अप्रैल 2025 ते मजबूर कयो उनखे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे, ऐं इन्हनि कैनालनि जी स्कीमुनि खे धिके थोरो पोइते कयो। हाणे CCI में खणी वञणु ख़ुदि ग़लति हो। CCI में खणी वञणु माना डिस्प्यूटेड मैटर। हाणे हूअ एडवोकेसी बि करे त जेको हिन करे ॾिनो आहे असांजे वॾे आसिफ ज़रदारी असांजे हलाए, हाणे उहो असांखे करे ॾियो। ऐं उन्हनि वरी जुमिला अणवणंदड़ आहिनि जेके, इहो त पंजाब जो पुराणो ख़्वाबु हो 100-150 सालनि खां मथे। रणजीत सिंह जो त समुंड ताईं अचां, वरी पाकिस्तान ठहण खां पोइ वरी ख़्यालु आयो आहे त ज़मीनूं, पाणी, बंदर ई सभु खणूं। ही उनजी तर्जुमानी कई अथसि ख़्यालनि जी। पर इनखे जवाज़ असांजे पीपुल्स पार्टी जे सदर साहब करे ॾिनो आहे। उन करे छो त जॾहिं इहो साॻियो मामिलो 8 महीना पहिरीं जॾहिं सेनेट में शिबली PTI जे ऐं उमर अयूब क़ौमी रेज़ोल्यूशन विधो त उते चेयरमैन सेनेट पीपुल्स पार्टी जो हो ऐं नून लीग जो क़ौमी असेंबलीअ में चेयरमैन हो, क़ौमी असेंबलीअ जो स्पीकर हो। त
इन्हनि ॿिन्ही उहो रेज़ोल्यूशन पेशी करण न ॾिनो, हलण न ॾिनो। उन करे पीपुल्स पार्टी ऐं नून लीग ॿई जेको सो पाण में मिलियल आहिनि ऐं पीपुल्स पार्टी वारनि तकीरूं कयूं आहिनि, मूं ॾिठियूं सो ख़ुशाईंदा आहिनि। पर कहिड़े मुंहं सां तकीरूं कयो जॾहिं रेज़ोल्यूशन जी तव्हां पेशी कोन करणु ॾिनो। सेनेट में असांजे दोस्तनि किन सुठो ॻाल्हायो, पर सुठो ॻाल्हाइण न आहे, तव्हां हींअर अपोज़िशन न आहियो, तव्हां हींअर हुकूमत में आहियो। उन करे असांजो त इहो चवणु आहे त मरियम नवाज़ या को ॿियो या राणा अॼु ॻाल्हायो आहे, उनखे डिफेंड कयो अथसि। इन्हनि जी ज़रूरत न थींदी जेकॾहिं सदर साहिबु 8 जुलाई वारो जेको अप्रूवल आहे उहो एग्जीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए वापसि वठी छॾे। बाक़ी जेकॾहिं मुनाफ़िकाना रोल ऐं असेंबलियुनि में तकीरूं ऐं बयान, इहो मुंहिंजे ख़्याल काफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। जी सही सही। ज़ैन साहब मूंखे इहो ॿुधाए थो त जेकी तव्हां एॾी वॾी तहरीक हलाई, तव्हां बाक़ाइदे उते चोलिस्तान ते वियो ऐं क़ौम खे ॾेखारियो त हिते कमु हली रहियो आहे, उन खां पोइ क़ौम सुजाग थी, इहा एॾी वॾी तव्हां तहरीक हलाई, पर हिन महिल वरी उहा ई ॻाल्हि उते पहुती आहे जितां शुरू थी आहे। इन मामले ते तव्हां छा चवंदो? असां वटि एतिरी ताक़त कान्हे, पर असां वटि पंहिंजे वतन दोस्तीअ जी ऐं ईमानदारी सां उन लाइ कोशिशि करण जी ताक़त आहे। ऐं उन में असां जा सियासी जमायतूं, मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं, मज़हबी जमायतूं, मर्कज़ परत जमायतूं, वतन दोस्त जमायतूं, इहे सभु जमायतूं, आबादगार, वकील, शागिर्द, हर निकितो, तॾहिं इहा तहरीक कामयाबु थी। अकेले सिर पर असां कोऑर्डिनेटर जो ज़रूरु रोल अदा कयो। असांजो आहे त वरी हिन जी सूरत हाल ते इन करे आहे जो 28 तारीख़ खां पोइ CCI जे में जॾहिं विधी वई आहे ऐं उन ते फ़ैसिलो अञा न वरितो वियो आहे त इहा तलवार सिंध जे मथां ख़तरे जी टंगिजी पई आहे। 2 ज़मीनूं जेके अलॉट कयूं आहिनि असांजे सिंध गवर्नमेंट, चीफ मिनिस्टर इन ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में, उहे वापसि नथो वठे। उन करे असांजी जेका आहे टंगियल तलवार आहे, जेका 28 फरवरी ते सिंध जी ताक़त आहे, उनखे पोइ कयो अवामी ताक़त, उहा अञा टंगी पई आहे। छो त पीपल पार्टी, नून लीग ऐं मौजूदा जेको सेटअप आहे उन जा इंट्रस्ट, कंपनी सरकार जा इंट्रस्ट ऐं इन्हनि पॉलिटिशियन ऐं ब्यूरोक्रेट्स जा, करप्ट ब्यूरोक्रेट्स जा इंट्रस्ट उन में मौजूदु आहिनि। उन करे इनखे डिस्प्यूटेड मैटर कयो अथनि, इनखे ख़तमु न कयो अथनि। उनखे पीपुल्स पार्टी जेकॾहिं हिन में असांजो इन मामले में संजीदा थिए, सिंध जे माण्हुनि जे मान खे इज़त ॾे त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हिनखे वापसि वठे। नथो थिए त इनशाला असां हिनखे मोबिलाइज़ कंदासूं ऐं जेकॾहिं जेकी बि बस में हूंदो उन बस खां वधीक साॻी कोऑर्डिनेशन ऐं उन खां वधीक ताक़तवर तहरीक हलाईंदासूं जेकॾहिं इन्हनि ते का मंज़ूरी ॾिनी वई, CCI में ॾिनी वई या को ॿी का ट्रिक कई वई त। जी सही। ज़ैन साहब, मतिलबु तव्हां इनडायरेक्टली इहो चवणु चाहियो था त मतिलबु जेकी तहरीक तव्हां पहिरियां हलाई उहा वरी बि तव्हां शुरू कंदो? यकीनी तौर ते कोशिश, छो त जॾहिं ऐवाननि जा माण्हू असांजी सिंध मां जेका जाली आहे या कुझु सची आहे, पर उहा जेका नुमाइंदगी आहे उहा असांजी न पई थिए, हुकूमतूं मुनाफ़ी थियूं कनि त ॿियो को असां वटि अॻे बि रस्तो कोन हो, हींअर रस्तो कोन्हे। हींअर बि दबाव पैदा कंदासूं सिंध हुकूमत ते ऐं हुकुमरान MNAs ते ऐं फेडरल गवर्नमेंट ते ऐं अवामी जिदोजहद खे मुनज़म कंदासूं। जेकॾहिं हिन ते का पेशरफ़्त थी त यकीनी तौर ते एहतजाजी तहरीक हलाईंदासूं। सही सही। ज़ैन शाह, तव्हां मेरान TV खे टाइम ॾिनो, अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ असां वरी हितां खां प्रोग्राम खे ॻंढींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। केबी साहब, अवां ॾे ईंदासीं। जीअं तव्हां ॿुधोसीं ज़ैन शाह इहा आख़िर में ॻाल्हि की त असां वरी तहरीक हलाईंदासीं। असां इन जेकॾहिं इहा ॻाल्हि थिए थी त असां वरी तहरीक हलाइण लाइ तयारु आहियूं ऐं हलाईंदासीं। इन में अव्हां छा चवंदो त तव्हां जेको आहे एॾो वॾो किरदारु अदा कयो ऐं वुकला जो वॾो हिकु किरदारु हुयो ऐं उहे बबरलो ते वेही करे हिन सॼी जदोजहद खे कामयाबु कयो। हाणे जेकॾहिं इहा तहरीक हले थी त अव्हां उन में कीअं नज़र ईंदो? उन खां पोइ तव्हां छा था सम्झो त मतिलबु पहिरियां जेको तव्हांखे हथनि में लेटर ॾिना विया ऐं नोटिफिकेशन्स निकिता, उहे छा हिकु लॉलीपॉप हो?
ॾिसो आउं सम्झां थो त जेके साईं ज़ैन शाह साहिबु ॻाल्हियूं कयूं आहिनि, आउं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ॻाल्हियुनि सभिनी खे इंडोर्स कयां थो त ही मौक़िया, ही शयूं, ही गदारियूं, ही मामला सभु पीपल्स पार्टी हुननि खे ठाहे प्लेट में ॾींदी रही आहे। उन खे असां चार्ज फ्रेम करण खां सवाइ नथा छॾे सघूं। कतनी केर बि माण्हू 50 माण्हू आहिनि, 100 माण्हू आहिनि, तव्हां उन्हनि खे ठाहे ॾिनो, तव्हां उन्हनि खे लेटर करे ॾेई ॾिना, तव्हां लिखी ॾिना, तव्हां बहालियूं करे ॾिनियूं, तॾहिं त उहो हेॾा शींहं थी अची विया। पोइ जॾहिं सिंध जा माण्हू उन्हनि रिएक्ट कयो, उन खां पोइ यू टर्न वरितो वियो। यू टर्न में बि त ॾिसो, गवर्नमेंट हिकिड़ो प्रॉमिस जॾहिं कंदी आहे, को वाइदो कंदी आहे, उहो को आम माण्हू जो वाइदो थोरो ई हूंदो आहे। गवर्नमेंट जॾहिं उन्हनि सॼी स्कीम खे रिवर्स कयो, सॼी मीडिया जे साम्हूं, सॼी दुनिया जे साम्हूं रिटर्न में उहा जेका CCI जी मीटिंग रखियलु हुई, उन खे जेको आहे सो शॉर्टकट डेट में आंदो वियो। उहा डेट, न्यू डेट अनाउंस करे ऐं मामले खे हल करण जे तरफ़ वठी आया ऐं उन्हनि चयो त असां हिन मामले खे रिवर्स कयूं था। पोइ बि असां 4 कलाक 5 कलाक ताईं वुकला क़यादत ॿिया दोस्त वेठा रहियासीं, अनटिल एंड अनलेस असां चयो त जेकॾहिं जेसीं ताईं को रिटर्न फॉर्म अचे। जॾहिं रिटर्न में उहे शयूं अची वियूं, ॻाल्हि ख़तमु थी वई, डिफ्यूज़ थी वई, पाणी जी अॻे ई विर्छ थियल आहे। असां सम्झूं था त हिन हुकूमत, ॾिसो हिकिड़ी असां कानून में चवंदा आहियूं डी जोरे अथॉरिटी ऐं ॿी चवंदा आहियूं डी फैक्टो अथॉरिटी। ही डी फैक्टो त हुकुमरान चई सघजनि था, पर 47 फॉर्म जी हुकूमत आहे। हिननि जी हूअं ई का कानूनी लीगली का हैसियत कान्हे। ठीकु आहे, तव्हां ॾाढ मुड़सी सां वेठा आहियो, ॾाढ मुड़सी सां त हिन मुल्क ते मार्शलाऊं बि रहियूं आहिनि। तव्हां भले माण्हुनि खे दॿायो, पर माण्हू थोरी दॿंदा। ऐं जेका साईं ज़ैन शाह ॻाल्हि करे थो, असां विक विक क़दम क़दम ते हिकु हिकु इंच ते गॾु हूंदासीं। बल्कि हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे वञा त हे महीने खां पोइ तक़रीबन सॼे सिंध बार काउंसिल जो इलेक्शन्स आहे। हाणे बारूं चार्जड हूंदियूं, बारूं हिन वक़्तु पूरे सिंध जूं चार्जड फॉर्म में हूंदियूं। हज़ारे वकील हूअं ई ॿारनि में मौजूदु हूंदा। उन वक़्तु जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो को मिसहैप कयो था, असां सम्झूं था ही मुल्क सां ख़ुदि खिलवाड़ आहे ऐं मुल्क सां ही मुल्क सां ई सचा कोन्हे। ऐं बाक़ी ॻाल्हि इहा आहे त सिंध ॾिसो असांजो वतन आहे, असां उते रहूं था, हुन सां असांजी अटैचमेंट आहे, हुन सां असांजी मोहबत आहे। उते त असां हिकिड़े ज़रे बराबरि जी मरियम नवाज़ छा कालाबाग डैम जा ख़्वाब ॾिसंदड़ ख़ुदि मियां नवाज़ शरीफ़ उन जे माना हिकिड़ो पथर न रखी सघियो। जेका साईं ज़ैन शाह साहिबु ॻाल्हि कई, असां अवामी हल्कनि में वेंदासीं त असां भरपूर तरीक़े सां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस वुकला क़यादत घुराए सघे थी। ऐं इवन इहो बि करे सघूं था त असां को लॉयर्स वॾो कन्वेंशन घुराए सघूं था, इहो बि करे सघूं था। तव्हांखे यकीननि ॿुधायां त असां वटि एक्सपेक्टेड हो ट्रेन मार्च टुवर्ड्स दी इस्लामाबाद। जेके शयूं हुयूं पाइप लाइन में हूं, कुझु बि थी सघे थो। तंहिं करे असां सम्झूं था त अहिड़ी का सूरत हाल, मरियम जो जेको बयानु आहे ख़ुदि एॾो कंट्रावर्शियल आहे, या त उहे फेडरल पार्टी कान्हे, माना जंहिं तरीक़े सां उहे बयानु ॾियनि था। बल्कि असीं सम्झूं था इन में इहा बि ॻाल्हि आहे, इन ॻाल्हि में को गुमान कोन्हे त इहा पीपल्स पार्टी ऐं हिननि जी गॾियल चाल बि थी सघे थी, जंहिंमें ही चाहिनि था जीअं पीपल्स पार्टी सिंध ते रूल पई करे त हाणे हिननि खे पंजाब में जेके ॾुखियूं हालतूं थियूं आहिनि PTI वारे मामले में, उन करे हू चाहिनि था त असां जेको आहे सो उते क़ौमियत वारो स्लोगन खणी ऐं माण्हुनि खे अट्रैक्ट करण जी कोशिश करियूं। पर इहा पाकिस्तान सां जेको आहे न, आउं सम्झां थो पाकिस्तान जे हक़ में न आहे ऐं हिन मुल्क जे ऐं हिन रियासत जे हक़ में। इहा ई ॻाल्हि असां पुछूं था। असां नून लीग अॻुवाण लाइन ते आहे सोरठ थेबो साहिबा। सोरठ थेबो साहिबा, मूंखे इहो ॿुधाइजो त नवाज़ लीग जे तरफ़ां जेको आहे सो पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ हिकु तकरारी बयानु ॾिनो आहे। उन चयो असांजो पाणी, असांजो पैसो ऐं असां जेको आहे सो जीअं कयूं आहे, असांजी मर्ज़ी आहे। इन ते तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे। असल में ॻाल्हि ईअं आहे त जेकॾहिं तव्हां ॾिसो, जॾहिं कैनालनि जी ॻाल्हि थी हुई त शुरूआति में जेकॾहिं तव्हां पीपल्स पार्टी जे वज़ीरनि जा बयान ॾिसंदव या इंटरव्यूज़ ॾिसंदव त उन्हनि ॻाल्हि कई हुई।
उन खां पोइ जॾहिं वकला तहरीक हली त हिकिड़ो CCI जी मीटिंग घुराई वई त हुन में मोहतरमा सिंध जे हक़ में जेको आहे सो वोट कयो त कैनाल कोन ठहंदा। हाणे हिकिड़ो इशू जेको CCI में ख़तम थी चुको आहे उनखे अहिड़े क़िस्म जो जीआरएन माना पीपल्स पार्टी हरूभरू पाण खे हीरो साबित करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा इशू उथारे रही आहे। अहिड़े क़िस्म जी न मरियम नवाज़ जी सोच आहे न नून लीग जे पार्टी जी का सोच आहे, कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी सोच न आहे। क़ौमी सोच रखनि था। हू पाकिस्तान जे करे हुननि जेकी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि या जहिड़े नमूने सां हुननि रूल कयो आहे, ॾिसो न हू ॻाल्हि हीअ आहे त मरियम चए थी त बाबा तव्हां पंहिंजो कमु कयो न, तव्हां सिंध में पंहिंजो कमु कयो। हिते तव्हांजा एम्प्लॉइज़ रोडनि ते वेठा आहिनि, बदमनी सॼी सिंध में फैली पई आहे, रोड रस्तनि जा हाल जेके आहिनि। हाणे इहे शयूं त हुननि खे पंहिंजे कमु करण ते ध्यानु ॾियण जे बजाय मरियम ते तनक़ीद करण जेका राति ॾींहं पंहिंजे सूबे में कमु करे रही आहे ऐं उहो चवण त तव्हां जेको इहे पैसा बेनज़ीर इनकम सपोर्ट जे थ्रू ॾियो या ॿाहिरां मुल्क खां पैसा मदद वठो। हाणे इहे शयूं त उहो आहिनि। बाक़ी इन में इहो कोन्हे को त तव्हां जेको आहे सो कैनालनि जी, उहो त कैनालनि जो किस्सो ई ख़तम थी चुको आहे। न को अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे, न को कैनालनि जो कोई इशू ई आहे। मां नथी सम्झां अहिड़े क़िस्म जी साहिबा। मां तव्हांखे हिते इंटरप्ट कंदुमि। मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त जेकॾहिं तव्हां चओ था कैनालनि जो सिलसिलो ख़तमु थी चुको आहे, पर मरियम नवाज़ त अॼु बि हिकिड़ो अहिड़ो बयानु ॾिनो आहे जंहिं सां सिंध जे अवाम में मायूसी आहे ऐं सिंध जे अवाम में कावड़ बि आहे त हुन अॼु बि पंहिंजी ॻाल्हि ते ऐं उहा साॻियूं ॻाल्हियूं रिपीट कयूं आहिनि जेकियूं 3 ॾींहं पहिरियां हुन ॻाल्हियूं कयूं। ऐं उन खां पोइ आज़म नज़ीर तारड़ जो वज़ीर बि आहे, उन माफ़ी छो वरिती? अगरि मरियम नवाज़ सही हुई त पोइ आज़म नज़ीर तारड़ माफ़ी छो? मरियम नवाज़ जी CCI में वोट ॾेई आई न, जे CCI जे फ़ैसिले खां पोइ ॿियो वधीक को आहे छा? उन खां वधीक को फ़ैसिलो आहे छा? त बाबा ही जेको आहे कैनाल कोन ठहंदा। हिकिड़ी शइ जेका CCI जी फ़ैसिले खां पोइ सवाल ई नथो पैदा थिए त इहा शइ ठहे। हाणे इनखे इशू बनाए खामखा जेको आहे हीरो ठहण जी कोशिशि करणु त भले कनि। पंहिंजे सिंध जे सूबे खे ध्यानु ॾियण जे बजाय, उनजी तरक़ी ते ध्यानु ॾियण जे बजाय, उते कमु करण जे बजाय, जंहिंखे हिननि खे 18 साल थी विया आहिनि हिते कुझु नज़र कोन थो अचे, उहो पंजाब ते तनक़ीद करण या मरियम नवाज़ ते तनक़ीद करण, मां नथी सम्झां त इहो हिनखे सूंहे थो। जी, पर क़ौमी असेंबली जा जेका मेंबर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ऐं नून लीग जा, उहे पाण में गॾु वेही इन ॻाल्हि ते मुशावरत कयनि ऐं इतफ़ाक़ कयनि त ॻाल्हियुनि जो सीज़ फायर थींदो आहे। ऐं उन खां पोइ अॼु मरियम नवाज़ पंजाब जेका यूनिवर्सिटी में तकरीब ख़िताब कंदे चयो त आउं माफ़ी कोन वठंदमि ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, ऐं पंहिंजी ॻाल्हि ते ॻाल्हि माफ़ी जी आहे त माफ़ी छाजी ॻाल्हि जी? पोइ आज़म नज़ीर तारड़ छाजी वरिती माफ़ी? उन इन ई ॻाल्हि जी वरिती न, उहो त वज़ीर जे सूबे में जेकॾहिं तव्हां इंटरफेयर कंदव, हुते जेको कमु करे पई उनखे हरूभरू तव्हां डिस्टर्ब कंदव त हू उन हिसाब सां ॻाल्हाईंदी। बाक़ी तव्हां बाक़ी ॻाल्हियूं जेके आहिनि से पार्लियामेंट जे अंदरि थियनि थियूं त भली ॻाल्हाइनि। हिक ॿिए सां ॻाल्हि थींदियूं ते ग़लतफ़हमियूं थियूं पैदा थियूं आहिनि त उहा ॻाल्हि पार्लियामेंट जे अंदरि थी सघे थी। इन में को जेको आहे सो वॾी ॻाल्हि कान्हे का, इहा थियणु खपे, भली थियनि ॻाल्हियूं कनि। बाक़ी मरियम नवाज़ छाजी माफ़ी वठे? कहिड़े क़िस्म जी माफ़ी? कहिड़ो ॾोह कयो मरियम नवाज़? मरियम नवाज़ सिंध जे अवाम में जेकी मायूसी आहे ऐं सिंध जे अवाम में जेकी कावड़ आहे, वारनि जॾहिं शुरूआत में ई इहा ॻाल्हि कई हुई त कैनाल ठहनि, उहो बि रिकॉर्ड ते आहे, उहो बि रिकॉर्ड ते आहे। इहे सभु शयूं उतां खां वठी जेके थियूं, सदारती हाउस खां वठी थियूं, उहो बि रिकॉर्ड ते आहे। मरियम नवाज़ त CCI में वोट ॾेई सिंध जे हक़ में फ़ैसिलो करे छॾियो। चलो, उन त सिंध जे हक़ में फ़ैसिलो करे छॾियो। इन खां वधीक को ॿियो फ़ैसिलो थी नथो सघे। CCI खां वधीक को फ़ैसिलो थी नथो सघे। चलो सोरठ टेबो साहिब, मूंखे आख़िरी सवाल आहे सां, तव्हां इहो ॿुधाइजो जेकॾहिं तव्हांजे मुताबिक़ त इहो फ़ैसिलो वापसि वरितल कॾहिं कोन थींदो, पर जेकॾहिं इहो फ़ैसिलो मरियम नवाज़ इन बयान ते मुतफ़िक़ रहे थी ऐं उन खां पोइ बि कैनालनि वारे मनसूबे खे वरी शुरू कयो थो वञे, तव्हां कंहिंसां बीहंदो? सिंध सां या वरी पंहिंजी पार्टी सां? ॾिसो, मां पंहिंजी सिंध सां बीठी आहियां, बीहंदसि ऐं न को मरियम नवाज़ इस्तीफ़ा ॾींदो जेकॾहिं अहिड़ो मामिलो शुरू थिए थो? ॿियो केरु बि फ़ैसिलो कोन कंदो। इहो असां सोचूं छो सोचूं? असां अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो कोन थींदो। सही सोरठ टेबो साहिब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां मेरान TV खे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वटि हूंदा हिकु ब्रेक खां पोइ असां वरी हाज़िर आहियूं।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे आगाज़ में असां सिधो सेनेटर आजिज़ धामरा ॾे हलंदासीं। उहो हैदराबाद डिवीज़न जो सदर बि आहे। आजिज़ साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त जेको हिन महिल नून लीग जे तरफ़ां वज़ीर आला जेकी पंजाब आहे मरियम नवाज़ हिकिड़ो ताव पखेड़ींदड़ चिड़ ॼाणाईंदड़ बयानु ॾिनो आहे, उन ते अव्हां छा चवंदो? ॾिसो था, मुस्लिम लीग नून जे तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते चीफ मिनिस्टर पंजाब जे तरफ़ां जेको अचानक हिकिड़ी कावड़ ऐं गुस्से जो इज़हार थिए पियो, उन में ॿ शयूं आहिनि। हिकु त उन ॻाल्हि ते नाराज़ आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पीपल्स पार्टी पंजाब जे मज़लूम हारियुनि सां गॾु छो बीठा ऐं हुननि सां गॾु ज़मीन ते गोॾो गोॾे में लॻाए छो वेठा। हिकिड़ी ॻाल्हि त इहा चिड़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे वञण खां पोइ पंजाब जी इंतिज़ामिया ऐं पंजाब जी सूबाई हुकूमत थोरी जागी पई, शायदि हुननि जी निंड डिस्टर्ब थी आहे, इन करे उहो बि कावड़ियल आहिनि त असां सुठा पियासीं, तव्हां असांखे जॻाए विधो, निंड ख़राबु करे छॾी। ॿी ॻाल्हि जेका मूंखे नज़र अचे थी एज़ अ पॉलिटिकल वर्कर उहा इहा आहे त हू ख़ुदि पंहिंजे चाचे जी हुकूमत खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ शायदि कोशिश करे पई ऐं ही मुस्लिम लीग नून जा इख़्तिलाफ़ आहिनि जेके हाणे ॿिली थेले खां ॿाहिरि पई अचे। न सिर्फ़ु हींअर बल्कि पहिरीं बि कुझु महीना पहिरीं ॾिसंदासीं पोइ ते त ट्रांसफर पोस्टिंग जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब हुकूमत में पाण में तमामु हिकिड़ा वॾा शदीद इख़्तिलाफ़ आहे। हालांकि बज़ाहिर चाचो प्राइम मिनिस्टर ऐं भाइटी चीफ मिनिस्टर आहे, उनजे बावजूदि इहे ॻाल्हियूं रिपोर्ट थियूं मीडिया ते त या त ही घर जो जहिड़ो आहे ऐं कंहिं बि सूरत में हू जीअं हिकिड़ी ख़ातून जे शिरकत जो मामिलो हो, उनखां वठी मुस्लिम लीग नून जेका आहे उहा कंफ्यूज़ नज़र थी अचे। ऐं जेके इख़्तिलाफ़ आहे उहे इन जो इज़हार इहो आहे त चीफ मिनिस्टर साहिबा चाहे थी त संदसि चाचे जी हुकूमत जी वॾी इतिहादी पार्टी हुनजो साथ छॾे ऐं हुनजे लाइ वफ़ाक़ में के इशूज़ थियनि। त हाणे घर जो जहिड़ो आहे, मूं पहिरीं बि मीडिया टॉक में इहा ॻाल्हि कई आहे ऐं हींअर बि तव्हांजे चैनल जी तवसत सां नवाज़ शरीफ़ साहिब खे अपील कयां थो त हू एॾी जेको आहे ख़ामोशी न रखे टोड़े ऐं पंहिंजे भाउ जी हुकूमत खे गैर मुस्तहकम करण जे लाइ का जेकॾहिं ॿाराणी हरकत थिए पई त हुनखे कंट्रोल करे। बाक़ी पीपल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना जो हिसो कोन्हे, असीं बाउंड कोन आहियूं त केरु असांखे आङिरियुनि मरोड़ जूं धमकियूं ॾे, सिंध जे हक़नि सिंध जे पाणीअ जे इशू ते असांखे धमकियूं ॾे, सिंध जो पाणी पंजाब बंदि करे नथो सघे। जेकॾहिं धमकियूं ॾियणियूं आहिनि त असीं सम्झूं था इहे धमकियूं त मोदी बि ॾिए थो ऐं ही आबी दहशतगर्दी जॾहिं असां मोदी चऊं था त पोइ सिंध सम्झे थी त असांखे पंजाब जे चीफ मिनिस्टर जे तरफ़ां आबी धमकियूं माना हिकिड़ी दहशतगर्दी जे ज़िमरे में आहे। तव्हां पाणी हिन करे बंदि नथा करे सघो, जेकॾहिं तव्हां पाणी बंदि कंदव त बोर्ड जी सूरत में बावे जी सूरत में तव्हांजो बचाव हिन में आहे त तव्हां पाणीअ खे सिंध ॾांहुं मोकिलियो ऐं सिंध जेको आहे समुंड ॾांहुं। ॿाराणी ऐं हिकिड़ी मतिलबु अहिड़ी हिकिड़ी बेतुकी ॻाल्हि जंहिंजो को जवाब कोन्हे। मरियम नवाज़ साहिबा जो इहो पाणी कोन्हे, इहो पाणी पाकिस्तान जो आहे ऐं सिंध टेल ते आहे ऐं दरिया ते हक़ पूरे मुल्क जे माण्हुनि जो आहे ऐं जिथां जिथां दरिया गुज़रे थो उनजो राइट आहे, आइनी असांजी पोज़ीशन आहे। केनालनि जूं धमकियूं पई ॾे असांखे ऐं चए पई त जेको आहे सो ख़ामोश रहे। छो ख़ामोश रही आहे? केनालनि खे जेको रिजेक्ट कयो उहो CCI जे इजलास में कयो, छो त जेका इंसा जा जेके प्रोजेक्ट आहिनि उहे CCI में डिस्कस थींदा ऐं CCI उनखे रद्द करे पई सघी। 5 वोट वफ़ाक़ी हुकूमत जा आहिनि ऐं ख़ुदि चीफ मिनिस्टर पंजाब जो वोट आहे ऐं उहा उते ख़ामोश थी रहे। छो थी रहे? पंजाब जे माण्हुनि खे जवाबु ॾे। जेकॾहिं तोखे एॾो हमदर्दी आहे केनालनि सां, इलीगल केनालनि सां, तो बजट रखी पे त पोइ तूं CCI में ख़ामोश छो रही आहे? या त मुनाफ़क़त जी सियासत आहे पंजाब जे माण्हुनि सां, उन्हनि खे अख में सुरमे पाराइण जे मुतरादिफ़ आहे त तव्हां केनालनि खे रिजेक्ट बि CCI में कयो, हाणे तव्हां सियासत जे करे उन ते जज़्बाती बयान ॾेई पंहिंजी सस्ती शोहरत हासिल कयो था, टिकटॉक में ज़िंदा रहणु चाहियो था ऐं सिंध जे माण्हुनि खे धमकी था ॾियणु चाहियो। पर जे सिंध जा माण्हू ॿियो कुझु बि न कनि, रुगो रोड ब्लॉक करे वेही रहनि, त मां सम्झां थो मरियम नवाज़ खे अंदाज़ो कोन्हे जेतिरो उनजो या उनजी वफ़ाक़ी हुकूमत जो नुक़सान थी सघे। सही। अॼु साहब मूंखे इहो ॿुधाइजो, तव्हां हुकूमत जो हिसो बि आहियो, इत्तेहादी बि आहियो, हीउ जेको मरियम नवाज़ बयानु ॾिनो आहे इहा स्क्रिप्टेड आहे, पहिरियां खां सोचियल सम्झियल हो या इन खां ग़लती थी आहे? ॾिसो, मां पहिरियों ई त वज़ाहत कयां त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहे। असां नवाज़ लीग खे वोट कोन कयो आहे, असां सिस्टम खे बचाइण जे लाइ रियासत जे निज़ाम खे डिस्टेबलाइज़ करण खां बचाइण जे लाइ वोट कयो आहे। जेकॾहिं असां वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो हुजूं हा त पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली ऐं सेनेट में कतन वॉकआउट न करे हा, अख़लाक़ी जवाज़ न पे ठहियो
त असां एहतजाज कयूं। पीपुल्स पार्टी शुरू खां वठी पंहिंजी इंडिपेंडेंट पोज़ीशन इन करे रखी आहे त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा हमेशह कमु हूंदो त पहिरें पवंदी, कमु निकितो त गलो पकड़ींदी। त इहा असांखे अंदाज़ो हो, इन करे असांजी इंडिपेंडेंट पोज़ीशन आहे, इन जे करे ई असां बाइकआउट पिया कयूं ऐं माफ़ी जो मुतालबो था कयूं। ही अचानक कोन्हे, मां चयो त मेन मसइलो पीपुल्स पार्टी ते तनक़ीद सां 20% मसइलो आहे मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जो, 80% मसइलो हुनजो पंहिंजे चाचे जी वफ़ाक़ी हुकूमत सां आहे ऐं इहो प्री प्लान आहे। सही सही। आजिज़ साहब, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते बि कड़ी तनक़ीद कई अथई, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको आहे अॻुवाणनि ते बि कड़ी तनक़ीद कई अथई। उन खां पोइ जेको आहे आज़म नज़ीर तारड़ माफ़ी वरिती, वरी उन खां पोइ हुकूमती वफ़द पाण में वेठा ऐं ॻाल्हियूं कनि, सीज़ फायर कनि। वरी अॼु मरियम नवाज़ जेको आहे सो उते पंजाब में हिकु यूनिवर्सिटी जे प्रोग्राम ख़िताब कंदे चयो आउं माफ़ी न वठंदसि। हाणे जेकॾहिं उहा माफ़ी नथी वठे त अव्हां जो लाइअमल छा आहे? असांजो लाइअमल सियासी आहे ऐं मरियम नवाज़ शरीफ़ जो अंदाज़ जेको आहे उहो सफ़ा हिकिड़ो दहशतज़द आहे ऐं असां पंहिंजी जाइ ते बरक़रार आहियूं, बीठा आहियूं ऐं पंहिंजे मौक़ुफ़ ते बीठा आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि त बेनज़ीर इनकम सपोर्ट जेकॾहिं नथो वणे, चाहे त असां इत्यादी वोट ॾियण जे हवाले सां असां मशवरो ॾेई सघूं था, असां इम्प्लीमेंटेशन नथा करे सघूं। तव्हांजी ॻाल्हि नथी वणे, तव्हां असांजे मशवरे खे छॾे ॾियो, पर तव्हां धमकियूं नथा ॾेई सघो। पर जेकॾहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम एॾो ख़राबु आहे, नथो वणे, त पोइ पंहिंजे चाचे जी हुकूमत खां पुछे त हुन में इंक्रीज़ बजट में छो थी थिए, ऐं या त हू ऐलान करे त पंजाब में का बि हींअर औरत जेका आहे उहा बेनज़ीर इनकम सपोर्ट जे थ्रू बेनिफिट हासिल न कंदी ऐं पैसा न वठंदी करे। सही, इहो चए। बिल्कुलु सही सही। आजिज़ साहब, अवां मेरान टीवी खे टाइम ॾिनो, अवां जी वॾी महिरबानी। के बी साहब, ओवर टू यू। मूंखे इहो ॿुधाइजो, आजिज़ साहब चयो असां वफ़ाक़ जो हिसो न आहियूं ऐं असां जेको आहे पाकिस्तान खे ऐं पाकिस्तान जी मईशत खे बचाइण जे लाइ उन्हनि खे वोट कयो आहे, सिस्टम खे बचाइण जे लाइ असां उन्हनि खे वोट कयो आहे। इन हवाले सां अव्हां छा चवंदा? सर, हाणे इन ते त माण्हू खिली सघे थो, अफ़सोस करे सघे थो। माण्हू चवंदा आहिनि हिकिड़ो माण्हू, उहो माण्हू तमामु मज़बूत माण्हू हूंदो आहे जेको दरिया जे हुन पासे बि गारियूं ॾे, ॿियो तव्हांजे मुंहं ते का अहिड़ी ॻाल्हि करे हलियो वञे। ॻाल्हि हीअ आहे त तव्हां उन जा बेनिफिशरी आहियो, तव्हां कीन आहियो, तव्हां उन सिस्टम में बीठा आहियो, तव्हां उन में वोट ॾियो बीठा आहियो, तव्हां उन केनालनि ते तव्हांजो सैयद आसिफ अली ज़रदारी साहिबु सयूं पियो करे, सिग्नेचरूं पियो करे, तव्हां उन ते सॼो उन्हनि खे टेक ॾियो बीठा आहियो, सॼो सिस्टम तव्हां ते बीठो आहे। जे तव्हांजी हिननि जी एॾी गैरत हिननि खे सिंध ते अचे थी, बाबा तव्हां अॼु ई निकिरी अचो न भला। तव्हां चओ था असांखे ज़रूरत बि कान्हे, असां इंडिपेंडेंट पोज़ीशन में आहियूं, पोइ तव्हां ॿाहिरि छो नथा अची वञो? ॻाल्हि हीअ आहे त हीअ ख़ुदि हिकिड़ी मुनाफ़क़त वारी सियासत आहे ऐं असां सम्झूं था त पीपल्स पार्टी उन खां वधीक ज़िम्मेदार असां उनखे सम्झूं था, तस्वर कयूं था। छो जो जॾहिं सिंध जी तबाही जो केस खणंदासीं त सिंध जी तबाही में पीपल्स पार्टी जो मेन किरदारु आहे बजाए जो मरियम नवाज़ जे। पर मरियम नवाज़ खे ज़ाहिर आहे हुन जो जेको स्टेटमेंट आहे उहो एॾो ज़हरीले क़िस्म जो स्टेटमेंट आहे। मरियम नवाज़ कंहिं ते थी स्टेटमेंट ॾिए, हुनखे ख़बर आहे हीअ अलॻि थी नथा सघनि, जी मच्छी पाणी खां सवाइ नथी रही सघे। पीपल्स पार्टी खे ख़बर आहे त असीं माण्हुनि में वेंदासीं, असांखे केरु वोट न ॾींदो। असांखे वरी बि एस्टेब्लिशमेंट ज़रिए 47 फार्म 48 49 कंहिं न कंहिं तरीक़े सां जुगाड़ी हुकूमत मिले जो असां इहो इन कल्चर ते हलूं। तव्हां मूंखे ॿुधायो, बाक़ी जेसीं ताईं पंहिंजो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, असां हिननि खे सदाईं तनक़ीद जो निशानो ठाहियो आहे त बाबा माण्हुनि में हर डिस्ट्रिक्ट में यूनिवर्सिटियूं ठहंदियूं आहिनि, हर डिस्ट्रिक्ट में माण्हुनि खे तइलीम ॾियो, एजुकेशन ॾियो, को सहूलियतूं ॾियो, माण्हुनि खे पंहिंजा हुनर ॾियो। या माण्हुनि खे तव्हां सॼी क़ौम खे पिनाए मारियो आहे, जेको आहे सो तव्हां सॼी क़ौम खे पिनणो करे छॾियो। ईअं दुनिया में भला किथे कंहिं सॼी दुनिया में ईअं थियो आहे जो मायुनि जी ईअं कतार लॻी पई हुजे ऐं उहे कतार ते बीठियूं हुजनि? तव्हां त सिंधी क़ौम सां ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती कई आहे। मोरिख़ लिखनि था ऐं मोरिख़ लिखंदा ऐं वक़्तु ॿुधाईंदो। तारीख़ एॾी बेरहम आहे, तारीख़ हिननि खे कॾहिं माफ़ न कंदी। असां सम्झूं था ऐं वरी बि तव्हांजे तवसल सां प्रोग्राम जे ज़रिए असीं चऊं था असां वटि हज़ारे ऑप्शन आहिनि। बीवी मरियम नवाज़ छा कंदी? असां हे त ॿबर लोहे त परे थियो, एम 9 ते असीं वेही रहूं
तव्हांजी जेको तमामु वकिला वठी ऐं तमामु पार्टीज़ खे कोऑर्डिनेट करे असां M9 बंदि करे वेही रहूं त तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां चुरी नथा सघो, बंदरगाह बंदि थी वञे, तव्हां ॾांहुं तव्हां सर्वाइव नथा करे सघो। तव्हांखे ख़बर ई न आहे त हीउ सिंध सॼे पाकिस्तान खे पालींदड़ आहे, सॼो पाकिस्तान हिन ते पलिजे थो ऐं तव्हां उन सिंध सां ऐं फाउंडर आहे हिन सॼे मुल्क खे ठाहिण वारी सिंध आहे। उन जी रेज़ोल्यूशन ॾिसो। ऐं नंढड़ी ॻाल्हि तव्हांखे माना तारीख़ी तौर ते थोरो मरियम नवाज़ खे ॿुधाइण थो चाहियां त पंजाब त हुयो ई कोन। पाकिस्तान ठाहिण में पंजाब जो कहिड़ो किरदारु हो? को हिकु ज़रे जो किरदारु कोन्हे। जेकॾहिं तारीख़ी तौर ते ॾिसो त उहे त हुए ई सिखनि सां गॾु उन्हनि जो होॾां ई मामिलो हो। उहे हुते हुआ कोन। बलूचिस्तान में जेको आहे सो बलोच हिननि सां गॾु कोन बीठल हुआ। KPK में आख़िर ताईं कांग्रेस जी हुकूमत रही आहे। आख़िर में जेका कांग्रेस जी हुकूमत रही, हीअ त किथे कोन हुआ। हीअ त सिंधियुनि जी महिरबानी हुई जो पाकिस्तान ठही वियो ऐं असां सम्झूं था हीउ मुल्क हाणे महिरबानी करे हीउ मुल्क ते रहम कनि। पीपल्स पार्टी बि रहम करे ऐं ख़ुदि नून लीग बि रहम करे ऐं नवाज़ शरीफ़ खे त हले हिननि किथे गुम करे छॾियो आहे या त उन ते का पाबंदी अहिड़ी आई अथनि त बाबा साईं तव्हांखे त ॻाल्हाइणो ई कोन्हे। तव्हां मुंहुं मां आवाज़ ॻाल्हाईंदो यार। लीडर ईअं थींदा आहिनि। तव्हां खां थो पुछां, तव्हां खां दुनिया खां चैनलनि जे ज़रिए लीडर चलो अदा नवाज़ शरीफ़ ॾाढो भलो हूंदो, असीं तारीफ़ में क़सीदा था पढ़ूंसि, अचो हुन जे तारीफ़नि में किताब था लिखी छॾियूं। लेकिन छा अॻुवाण के पार्टी जा अॻुवाण एॾे क्रूशल बबरलोह जो एॾो धरणो लॻो। 12-14 ॾींहं सिंध बंदि लॻी पई। असांखे राणा छनावला पियो चए जुतियूं छॾे भॼी वेंदा। पोइ जुतियूं तव्हां छॾे भॼी वियो। तव्हां बेकअप कयो न। सिंध जा माण्हू त पुरअमन तरीक़े सां वेठा हुआ, वकील वेठा हुआ, सॼी वकीलनि जी क़यादत वेठी हुई। सिंध सां प्यार करण वारा पागारो साहिबु हुजे, साईं ज़ैन शाह साहिबु हुजे, ख़ुदि PTI वारा हुजनि, ॿिया जेतिरियूं क़ौमी पार्टियूं हुयूं, डॉक्टर कादिर मुंशी साहिब वारा हुजनि या अवामी तहरीक हुजे या ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट हुजनि या अदीब हुजनि, सहाफ़ी हुजनि, सभु माण्हू वेठा। बिल्कुलु। KB साहब मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां हिन सॼे मामले खे कीअं था ॾिसो ऐं उन खां पोइ मूंखे इहो ॿुधाइजो त जेका तव्हां वकीलनि जी वॾी जदोजहद आहे, पर हीउ जेको मरियम नवाज़ बयानु ॾिनो आहे त हिन ते अवांजो छा लाइमल आहे? असां पीपल्स पार्टी खां पहिरीं वकीलनि रिएक्ट कयो आहे। पीपल्स पार्टी खां पहिरीं बयान ते वकील जाॻिया आहिनि। वकीलनि जो स्टेटमेंट तव्हां खणो। पहिरीं स्टेटमेंट मुंहिंजी स्टेटमेंट आहे त मूं हुनखे सिविल क़िस्म जी जेको आहे सो हुनखे चयो त मज़म्मत कयूं था असां सख़्तु लफ़्ज़नि में अहिड़े बयान जी। हीउ फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहे, हीउ फेडरेशन ते ख़ुदि हमिलो आहे, हीउ पाकिस्तान ते हमिलो आहे। ऐं उनखां पोइ आउं सम्झां थो त वकील को चुप कोन थी विया आहिनि, ख़ामोश कोन्हे, बारूं ख़तमु कोन थी वियूं आहिनि। असां अॼु बि पंहिंजी बार में एॾी ताक़त सम्झूं था ऐं असां एतिरो बार में स्टेमिना बि सम्झूं था त असां कंहिं वक़्तु 14-15 कलाक जी काल ते असां पंहिंजे दोस्तनि खे यकजा करे सघूं था, गॾु करे सघूं था। पोइ कारा कोट हूंदा, पोइ तव्हांजी हुकूमत, तव्हां शयूं, पोइ तव्हां दाऊं न कजो, पोइ वरी सभु गॾिजी वेंदा आहिनि। पोइ हिननि जो त कमु ई इहो आहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो तो हाणे मूंखे हाजी चओ ऐं तव्हांखे गाज़ी चवां। हीअ अॼु ईअं वठ वठाण थोरी घणी लॻी पई आहे हिननि जी। उन खां पोइ तव्हां ॾिसंदो 2-3 ॾींहंनि खां पोइ चवंदा खीर खंड थी विया। आज़म तारड़ साहब बयान पियो थो ॾे, साईं फैमिली है, हम तो फैमिली हैं, हमारे फैमिली के बड़े बैठ के फैसला कर देंगे। आज़म तारड़ साहब ये फैमिली नहीं है। असां इहो था चऊं ही फेडरेशन आहे, ही मुल्क आहे, हिनखे ख़ुदा जे वास्ते घर करे न हलायो। ही घर कोन्हे, ही फेडरेशन आहे ऐं फेडरेशन खे फेडरेशन जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उन ते मुल्क हलाईंदो, रूल ऑफ लॉ ते हलाईंदो त माण्हू हलंदा तव्हां सां। न हलाइणु चाहींदो त इहो तव्हांखे असां मञूं था ही मुल्क अव्हांजो जेतिरो आहे ओतिरो असांजो मुल्क आहे ऐं उनजो असांखे ओतिरो लाचार आहे। सही KB साहब सही। नाज़रीन हिते असांजो टाइम पुॼाणीअ पहुतो आहे। वञण खां पहिरियां मां इहा ई ॻाल्हि कंदुमि त जेको मरियम नवाज़ जो बयानु आहे इन में सिंध में जेकी आहे सिंध जे माण्हुनि में वॾी मायूसी आहे, वॾी कावड़ बि आहे ऐं हीउ अहिड़े क़िस्म जा बयान हिकु वज़ीर आला जी पोस्ट ते वेही ॾियण सां यकीनन सिंध जे माण्हुनि खे कावड़ ईंदी। सिंध जा माण्हू पंहिंजे हक़नि लाइ
हमेशह जदोजहद कई आहे। जीअं बबरलो जो एॾो वॾो तारीख़ी धरनो इन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंध जा माण्हू कॾहिं बि जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा केनाल ऐं अहिड़े क़िस्म जा मनसूबा जेका सिंध दुश्मन हुजनि, चाहे पोइ उहो कॉर्पोरेट वारो हुजे या उहो केनालनि वारो हुजे, उहे नामंज़ूर हूंदा। ऐं उन खां पोइ वेंदे वेंदे इहो बि चवंदासीं मरियम नवाज़ खे जेको आहे सो पंहिंजो हाणे हिते आजिज़ दामरा वारी ॻाल्हि ते चवां, बाबा ज़मीनूं त तव्हां ॾियो वेठा आहियो, उनखे हिकिड़ी साइन सां तव्हांजो मुराद शाह साहिब उनखे जेको आहे सो तव्हांजी गवर्नमेंट रद्द करे सघे थी, छो तव्हां सिंध जूं ज़मीनूं ॾियो वेठा आहियो, एॾा ॿार आहियो। बिल्कुलु नाज़रीन, इन ई सॼे मामले ते असां अॻिते बि ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं हमेशह सिंध जी ॻाल्हि ईंदी या सिंध जे हक़नि ते लताड़ थींदी त आवाम जे आवाज़ सां गॾु असां उन जो आवाज़ बणिजंदासीं। नाज़रीन, हिन महिल असां अव्हां खां इजाज़त वठंदो, वरी हिकु नए मौज़ू सां गॾु हूंदासीं।